यूनाइटेड पार्टी सां गॾु तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जे तरफ़ां मुल्कगीर एहतजाज आहे। ख़ासि तौर ते सिंध जे हर हिकु नंढे वॾे शहर में कारा झंडा, कारियूं पटियूं ॿधी क़ौमी कारकुन ऐं मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि जा कारकुन रोडनि रस्तनि ते आहिनि ऐं हिकिड़ी सदा बुलंद करे रहिया आहिनि त 27वीं तरमीम नामंज़ूर। असां सम्झूं था त 27वीं तरमीम सिंध जा हक़ गज़ब करण जी साज़िश आहे। सिंध जी सॉवरेनिटी, सिंध जो वसीला, सिंध जा जेके कुदरती वसीला, उन सां गॾु सिंध जो पाणी, सिंध जो गैस ऐं सिंध जा रोड रस्ता ऐं सिंध जी जेका डेमोग्राफी आहे, उन समेत जेके बि सिंध जा जेके आइनी हक़ आहिनि उहे सभु गज़ब करण जी साज़िश आहे। असां सम्झूं था त 27वीं तरमीम सिर्फ़ु पीपल्स पार्टी पंहिंजी हुकूमत खे ड्रेग ॾियण जे लाइ करे रही आहे। आईंदा टेन्यूअर में पंहिंजे पुट बिलावल ज़रदारी खे आसिफ ज़रदारी वज़ीर आज़म बनाइण जे लाइ सिंध खे भाङा भाङा करण जी साज़िश रची आहे। 27वीं तरमीम खां पोइ 28वीं तरमीम जो शोशो छॾनि पिया, जंहिंमें सिंध खे 3 हिसनि में विरहायो वेंदो। असां अहिड़े अमल जी मज़म्मत नथा कयूं, असां इन अमल जी मज़ाहमत कंदासीं। असां रोडनि रस्तनि ते अचूं था पुरअमन तरीक़े सां, पर असां जेल में वेंदासीं, गिरफ़्तारियूं ॾींदासीं, रोड रस्ता बंदि कंदासीं ऐं सभिनी खां बाद में जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, पीपल्स पार्टी जा MPA, MNA, सेनेटर, सलाहकार, वॾेरा, बोतार, जेके बि इन्हनि जा छड़ता आहिनि, असां इन्हनि जे दरनि जे साम्हूं कारा तवा खणी ईंदासीं, कारा झंडा खणी हलंदासीं, जूतनि जा हार खणी इन्हनि जे गेटनि ते बीहंदासीं ऐं इन्हनि खे ईअं ई मजबूर कंदासीं जीअं 2012 में हिननि कारो कानून पास कयो जेको सिंध खे 2 हिसनि में विरहायो, बल्दियाती निज़ाम। असां हिन एहतजाज जी मार्फत सिंध हुकूमत खे, पीपल्स पार्टी खे इहो ॿुधायूं था त जेकॾहिं तव्हां 27वीं तरमीम वापसि न वरिती, इन खे रोल बैक न कयो, पुरअमन मुज़ाहमत जारी रहंदी।